शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काने जी मेज़बानी हेठ चांडका मेडिकल कॉलेज में पहिरीं आलमी नर्सिंग रिसर्च कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें मुल्की ऐं गैर मुल्की माहिरनि उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस दौरान 50 खां वधीक तहक़ीक़ी पेपर पेश कया विया, जॾहिं त जदीद नर्सिंग जी बानी फ्लोरेंस नाइटिंगेल खे भेटा पेश करण लाइ ख़ासि तक़रीब पिणु मुनक़द कई वई। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर नसर शाह चयो त पाकिस्तान में नर्सिस जी कोट हिकु वॾो चैलेंज आहे, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ लाड़काने ऐं सखर में शामवारी नर्सिंग प्रोग्राम जी शुरूआत कई वई आहे। Nusrat Shah, whose pioneering leadership and unwavering commitment, deeply honored by the nation's presence today. हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।